तव्हांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। शहदादकोट में ॼाणियुनि जी गाॾी खे बाहि लॻण दौरान सड़ी ज़ख़्मी थियल नींगर दम ॾेई छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रीन, असां शेयर कंदासीं। ॼाणियुनि जी गाॾीअ खे बाहि लॻण दौरान सड़ी ज़ख़्मी थियल नींगर फौत थी वियो आहे। 4 ॾींहं अॻु सड़ी ज़ख़्मी थियल ज़ाकिर अली कुंभर खे ट्रॉमा सेंटर कराची में दाख़िल कयो वियो हो। यादि रहे त बाहि वारे वाक़िए में 7 ॼाणी सड़ी ज़ख़्मी थिया हुआ, जिन मां 4 जी हालत ॻणित जोगी ॿुधाई वई हुई। अफ़सोसनाक ख़बर आहे, असां शेयर कंदासीं। 4 ॾींहं अॻु सड़ी ज़ख़्मी थियल ज़ाकिर अली कुंभर खे ट्रॉमा सेंटर कराचीअ में दाख़िल कयो वियो हो, जंहिं अॼु दम ॾिनो आहे। अवां साहब शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। शहदादकोट में ॼाणियुनि जी गाॾी खे बाहि लॻण दौरान सड़ी ज़ख़्मी थियल नींगर दम ॾेई छॾियो आहे। बाहि वाक़े में 7 ॼाणी सड़ी ज़ख़्मी थिया हुआ, जिन मां 4 जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई वई हुई। अवांखे अपडेट कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे। 4 ॾींहं अॻु सड़ी ज़ख़्मी थियल ज़ाकिर अली कुंभर खे ट्रॉमा सेंटर कराची में दाख़िल कयो वियो हो, जंहिं अॼु दम धणी हवाले कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, असां शेयर कंदासीं। शहदादकोट में ॼाणियुनि जी गाॾीअ खे बाहि लॻण दौरान सड़ी ज़ख़्मी थियल नींगर ज़ाकिर अली कुंभर ट्रामा सेंटर कराचीअ में दम ॾेई छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं शहदादकोट में शाहिद ऐवान खां। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल 4 ॾींहं अॻु जंहिं सां इको टाउन खां वेंदड़ गाॾी में जनरेटर में पेट्रोल विझण दौरान लॻल बाहि दौरान जेके 7 ॼाणी ज़ख़्मी थिया, जिन मां 1 ॼाणी जेको 5 क्लास जो शागिर्द आहे, 12 वरनि जो ज़ाकिर कुंभर जेको आहे, जेको उहो ज़ख़्मनि जा सूरन असांजे कराची जे ट्रामा सेंटर में पहुच थी वियो आहे। होॾां जेके 7 जेके ॿिया ज़ख़्मी आहिनि, 6 उन्हनि जो जेको इलाज आहे उहो हलंदड़ आहे। यादि रहे त हीउ जेको वाक़ियो आहे त हलंदड़ जनरेटर में पेट्रोल विझण दौरान पेश आयो, जंहिंजे जेको नतीजे में जेका हीउ सड़ी ज़ख़्मी थिया। जेका ॼञ आहे उहा शहदादकोट जे मसलमला खां बलूचिस्तान जे गाज़ा खां वारे इलाइक़े ते वञी रही हुई, ॼञ में पाण वठण जे लाइ, त रस्ते में ई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।